नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयास्टी में खबर ईंदा भिरयास्टी ڀرسان 3 ॾींहं अॻु क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर गाॾियूं जी फ़ुर जो सेशन कोर्ट जे जज पारां नोटिस वठण खां पोइ भिरयास्टी पुलिस जागी पई। ॾुहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो तेज़ करे छॾियो। भिरयास्टी ڀرسان मंगो लिंक रोड ते मबेनाطور फ़ुर जे इरादे सां बीठल 3 ॾुहारियुनि सां पुलिस मुक़ाबलो। भिरयास्टी पुलिस मुक़ाबले में एक फ़ोरू खे ज़ख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा करे छॾी। उन सिलसिले में SHO मुनीर लिगारी ॿुधायो त पुलिस महमूल जी गश्त करे रही हुई। उन दौरान मंगो लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां 3 ॾुहारी बीठल हुआ। उन दौरान पुलिस जो ॾुहारियुनि सां मुक़ाबलो थियो, जंहिं बाद एक फ़ोरू ॻोठ बख्शो ख़ान रिंद वासी गुलाम रसूल रिंद खे ज़ख्मी हालत में गिरफ्तार करे वरितो आहे। इन वधीक ॿुधायो त गिरफ्तार थियल फ़ोरू गुलाम रसूल रिंद खे भिरयास्टी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त मुक़ाबले दौरान संदसि 2 साथी फरार थी विया आहिनि, जिन खे गिरफ्तार करण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त गिरफ्तार थियल फ़ोरू वटां हिकु पिस्टल, बम, मैगज़ीन ऐं मोटरसाइकिल पिण हथ करे वरिती आहे। ज़ख्मी गिरफ्तार फ़ोरू गुलाम रसूल रिंद मथां ज़िले नौशरो फिरोज जे मुख़्तलिफ़ थाननि ते 25 खां वधीक फ़ुर धाड़नि ऐं मुख़्तलिफ़ नोयत जा केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त भिरयास्टी थाणे ते सरकार जी मुदियत में 2 अलॻि-अलॻि केस पिण दाख़िल कया विया आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं ठारू शाह लिंक रोड ते पिण 2 ॾुहारियुनि खे फ़ुर थियल सामान समेत गिरफ्तार करण जी दावा पिण कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।